रते देरे तालके जे वारिस ॾिनो माछी थाणे जे वॾे मुंशी नदीम नारेडो जी मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां क़ुरान शरीफ़ खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ राज़ी ख़ान बूसण जे रहवासी ॻोठाणनि सिकंदर बूसण, अब्दुल रशीद बूसण, अब्दुरऊफ़ बूसण पंहिंजे औरतुनि पीरसन कमाला ख़ातून, इरशाद ख़ातून, साहिबा ख़ातून सां गॾिजी एहतिजाज कंदे ॾाहींदे चयो आहे त वारिस ॾिनो माछी थाणे जे वॾे मुंशी नदीम नारेडो हिननि सां ज़ुल्म कयो आहे। हिननि जे नौजवान मीर अहमद वल्द नूर अहमद बूसण खे बेगुनाह क़तल करे लाकअप कयो ऐं 2 लख रुपया रिश्वत घुरी 20,000 रुपया खणी वियासीं, पर हुन चयो त 2 लख रुपया पूरा ॾियो। पैसा न ॾियण जी सूरत में हुन गिरफ़्तार थियल नौजवाननि खे 2 किलो चर्स में चालान करे छॾियो आहे। बेगुनाह चर्स जो केस लॻायो आहे। हुननि चयो त नदीम नारेडो 20 सालनि खां वारिस ॾिनो माछी थाणे ते लॻियल आहे। बूसण बिरादरी सां हिन वॾियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि। पाण सरेआम बूसण शहर में जुआ जा अॾा थो हलराए इन्हनि खां भतो वठंदो आहे। पैसा खुटंदा अथसि त कंहिं बूसण खे गिरफ़्तार कंदो आहे, पैसा वठी छॾे ॾींदो आहे। हुननि DIG लाड़काणो SSP लाड़काणो खे अपील कंदे चयो आहे त ख़ुदा जे वास्ते हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं वॾे मुंशी नदीम नारेडो ख़िलाफ़ बे जांच कराई वञे। हिन जा इलाइक़े जे तमामु ॾोहारियुनि सां वास्ता आहिनि। बूसण में मंशियात ऐं जुआ जा अॾा इन जी सरपरस्ती में हलनि था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची